ब्रेकिंग न्यूज़ एनाउंस नवां शेयर कयूं पिया। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सूबे में चूंड दरख़्वास्तुनि जी ॿुधणी लाइ ट्रिब्यूनल्स जोड़े छॾिया आहिनि। सूबाई इलेक्शन कमीशन चूंड दरख़्वास्तुनि जी ॿुधणी लाइ ट्रिब्यूनल्स जोड़ण लाइ ख़त लिखियो हो। इलेक्शन ट्रिब्यूनल्स चूंडनि में धांधली जे इल्ज़ामनि जी ॿुधणी कंदा, जंहिं लाइ रजिस्ट्रार नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सूबे में चूंड दरख़्वास्तुनि जी ॿुधणी लाइ ट्रिब्यूनल्स जोड़े छॾिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शहज़ाद जलबाणी। जी शहज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, इलेक्शन में धांधलियुनि जा जेके केस हुआ उन बाबति चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट सॼे सूबे में चूंड दरख़्वास्तनि जी ॿुधणी लाइ ट्रिब्यूनल जोड़े छॾियो आहे। इलेक्शन ट्रिब्यूनल चूंडनि में जेके धांधलियुनि जा इल्ज़ाम आहिनि उन्हनि ते ॿुधणियूं कंदा मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि उन हिसाब सां रजिस्ट्रार सिंध हाई कोर्ट नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। अॼु इन सिलसिले में सिंध हाई कोर्ट में कराची डिवीज़न जे प्रिंसिपल सेठ लाइ इलेक्शन दरख़्वास्तनि ते ॿुधणी थींदी नोटिफिकेशन जारी कया विया आहिनि। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त कराची डिवीज़न जे इलेक्शन दरख़्वास्तनि जी ॿुधणी 2 बेंच जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। ऐं बेंच 1 जस्टिस मोहम्मद करीम आगा ते मुश्तमिल हूंदी ऐं बेंच 2 जस्टिस अदनान इक़बाल चौधरी ते मुश्तमिल हूंदी। जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो 60 डिवीज़न जी चूंड जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदो ऐं इन बाबति जेके अॼु नोटिफिकेशन जारी कयो आहे इलेक्शन में धांधली जे हवाले सां हुन जो जेको ट्रिब्यूनल आहे उनमें जस्टिस मोहम्मद इक़बाल कलोड़ो 60 ऐं जस्टिस अब्दुल अली सातो हैदराबाद डिवीज़न जी चूंड जी दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदो ऐं लाड़काने डिवीज़न जी इलेक्शन दरख़्वास्तनि जूं जेके ॿुधणियूं आहिनि उहो जस्टिस मोहम्मद सलीम जेसर कंदो। सूबाई इलेक्शन कमीशन जेका आहे कमीशन सूबे में चूंड दरख़्वास्तनि जी ॿुधणी लाइ ट्रिब्यूनल जोड़ण लाइ लेटर लिखियो हुयो। इलेक्शन ट्रिब्यूनल चूंडनि में जेके धांधलियुनि जा इल्ज़ामात आहिनि हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ सियासी अॻवान लॻा रहिया आहिनि उन्हनि जे इल्ज़ामनि जी ॿुधणियूं कंदा। ठीक है, मुझी मेहरबानी शहजाद अपडेट करण लाइ।